पंहिंजो कमो बिरादरी 6 न 8 माण्हू उहो त मूर ड्यूटी ते अचनि ई कोन था। 7 न 8 ॼणा आहिनि। जीअं त नाज़रीन सिजावल जोड़े जो टाउन बाबति पार्ट 1 में पटे वाले अब्दुल हक मक्सी जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधी चुका हो, जंहिंमें क्लार्क ऐं टीएमओ ऐं अकाउंटेंट माशूक अली मक्सी 5-5, 10-10 हज़ार रुपया मुलाज़िमनि खां वठी ड्यूटी न पिया वठनि। ऐं हाणे ही पार्ट 2 हाज़िर आहे, जंहिंमें पटे वालो अब्दुल हक मक्सी जेको टाउन जो मुलाज़िम आहे उहो ॿुधाईंदो त शहबाज़कोट जा काफ़ी कंबो बिरादरी जा माण्हू भर्ती थियल आहिनि जेके ड्यूटी न पिया कनि। अचो त ॿुधो अब्दुल हक मक्सी खे त उनजो छा चवणु आहे। पंहिंजो कमो बिरादरी 6 न 8 माण्हू उहो त मूर ड्यूटी ते अचनि ई कोन था। कहिड़ा बिरादरी जा माण्हू? कंबो कंबो बि आहिनि न ड्यूटी में हिननि में? हाँ साईं, 7 न 8 ॼणा आहिनि। माना असां उहो पंहिंजो हिते कारोबार शहबाज़कोट में कई वेठा आहिनि, के मंडी ते आहिनि, को काथे आहिनि, को काथे आहिनि। उन्हनि जो त नाव निशानी कोई, उनजे लाइ हिनखे कानून अॼु तव्हां सरेआम मूंखे चए थो तुंहिंजी मां एक्शन खणंदुमि। भई ठीकु आहे बाबा, भली खणो तव्हां ऑफिसर, मां घर ई पर मुंहिंजे 22 पटे वाला आहिनि। मुंहिंजो ड्यूटी वधो त 3 ॾींहं हूंदो न या 4 ॾींहं हूंदो न, मां ड्यूटी कंदुमि। पहिरों सवाल इहो पियो सही त तव्हां पंहिंजी बिरादरी आहे, जेके तव्हांजा आहिनि पंहिंजे बिरादरी आहे, तूं उन्हनि खां कहिड़े खां ड्यूटी वरितो आहे? अब्दुल हक जे लाइ तोखे कलम कमु करे थो बिरादरी जा माण्हू त पंहिंजे 6 अथई 7 अथई या 8 अथई जेके उहो ॿुधाए थो तुंहिंजा पंहिंजा बिरादरी जा घणा आहिनि। तूं पंहिंजे बिरादरी वारा त ॿुधाए न।